मौजूद आहियूं मली इलाइक़े ईदू ॻोठ में जिते ॾींहों ॾींहुं भाॼियूं महांगी थींदियूं पियूं जंहिं सभु आम माण्हू ग़रीब माण्हू जेको आहे उहो जेको गोश्त त वीचारो ख़रीद नथो करे सघे पर घटि में घटि सब्ज़ी जेका आहे उहा खाइण खां बि जेको आहे क़ासिर थी वियो आहे। इन महांगाई दौर में जिते ग़रीब माण्हू जो ख़ासि करे जेको पोरियो तबिको आहे जेको सॼो ॾींहुं 500 खां 1000 रुपया ॾियारी कमाए थो उहो भाॼी ख़रीद नथो करे सघे। भिंडी जेका उनजो अघु आहे 200 खां 250 रुपया, टमाटर 300 खां 400 रुपया किलो विकामिजे थो। जेका ॻाढ़ी गजर आहे उहा 250 रुपया किलो विकामिजी रही आहे। अहिड़ी तरह पटाटा थी विया, बसर, वाङण, हर हिकु जेका भाॼी आहे उनजो अघु पंहिंजो मुक़ररु थियल आहे। ग़रीब माण्हू इंतिहाई परेशान आहे। हिते मौजूदु जेके शहर आहिनि उन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं, इन हवाले सां हू छा था चवनि। हिते जेको आहे वॾो ज़ुल्म लॻो पियो आहे। सब्ज़ी मंडी में पंहिंजा रेट लॻाइनि पिया ऐं उते जेको आहे अलॻि रेट आहे ऐं हिते आम जेको हलनि था सब्ज़ी हले पई इहा हिकु पंहिंजो रेट हलाइनि पिया ऐं इन जे करे असां गवर्नमेंट खे चऊं था त तव्हां जेको आहे अहिड़ी का लिस्ट ठाहियो जेका हर सब्ज़ी वारनि खे ॾेई वञो या आम जेके बि आहिनि अवाम वारा आहिनि उहे वीचारा ग़रीब मिसकिन काॾे वञनि। पेट्रोल जो पंहिंजो रेट आहे, हर शइ जो पंहिंजो रेट आहे ऐं सब्ज़ियुनि जो पंहिंजो रेट आहे। अलाह करे इन्हनि खे जेको आहे गवर्नमेंट खे का सम्झ में ॻाल्हि अचे ऐं सब्ज़ी वारनि खे सभिनी खे पंहिंजी लिस्ट ठाहे ॾियनि ऐं जेको आहे रेट हिकिड़ो मुक़ररु करे वञनि त सभ खां बहितरु थींदो। असांजो इहा ई गुज़ारिश आहे। सूरत हाल एॾो ख़तरनाक आहे, हुकुमराननि खे को बि कोन्हे, को निंड पिया आहिनि। हिते गजर जेकी 30 रुपया 40 रुपया किलो हलंदी उहो 300 रुपया थो हले पियो। ॻाढ़ी गजर ऐं टमाटो जेको 80 में ऐं 100 ताईं हलंदो हो उहो जेको आहे 300 250 थो हले पियो। साईं महांगियूं आहिनि सब्ज़ी मंडी में, पंहिंजो ज़रख़ेज़ ठाहे वेठा आहिनि, स्टोर ठाहे वेठा आहिनि। पोइ हिते अचनि थियूं महांगियूं। साईं टमाटर 300 रुपया किलो आहे, भिंडी 250 रुपया किलो आहे, हर शइ महांगी लॻी पई आहे। ग़रीब आवाम काॾे वञे? हाणे तव्हां ॿुधायो पोइ छा था करे सघे इंसानु। हाणे गवर्नमेंट खे खपे न जेका स्टोर करे वेठा आहिनि, पंहिंजा माण्हू अथनि उन्हनि जा, पोइ माण्हू उन्हनि खे सिधो करे स्टोर जेका ज़रख़ीज़ थियल आहिनि। ग़रीब आवाम फाथल आहे। गोश्त वठूं सही केरु वठी सघे थो। दाल लाइ माण्हू परेशान आहे, सब्ज़ी लाइ परेशान आहे, गोश्त काॾो माण्हू वठंदा। सभु माण्हू परेशान लॻा पिया आहिनि। हुकूमत खे अपील इहा ई कंदा हर शइ सस्ती करे। हिन जा जेका गोदाम थियल आहिनि इन्हनि खे सील कयनि, छापा हणनि। जेका स्टोर थियल आहिनि सब्जियूं वग़ैरह, टमाटर, बसर वग़ैरह सभु इन्हनि जो सील कयनि, आवाम खे सहूलियत फराहम कयनि। टमाटा थी विया आहिनि 3800 खां वठी 4000 ताणी थी विया आहिनि। 35, 36, 3700 ताणी टमाटो हले थो। हल्के में नंढो जेको टमाटो आहे काणो आहे उहो बि 2500 रुपया खपे थो। खीरो 100, 60, 100, 40 रुपया मंडी में खीरो किलो थी वियो आहे। गजर 150 रुपया किलो थी वियो आहे। लौकी जेकी 30-40 रुपया किलो मिलंदी उहा 100 रुपया किलो थी वई आहे। तूरी जेकी आहे 100 रुपया किलो, 120 रुपया मंडी में थी वई आहे। ग्वार त 250 जेको सां लथी न आहे मंडी में। हाणे अॼुकल्ह 2-3 ॾींहं थी विया आहिनि 200-150 ते ग्वार अची वई आहे। साईं असांखे जहिड़ो बि कंदा आहिनि, ॿ ॻाल्हावा बि ॾींदा आहिनि, बर्दाश्त बि कंदा आहिनि, वठी बि वेंदा आहिनि, वरी रोज़ ईंदा आहिनि, पोइ हिक ॿिए सां खिलंदा बि वठंदा आहियूं। पोइ छा कयूं, मंडी जो कमु आहे, कॾहिं सस्तो आहे कॾहिं महांगो आहे। हाणे हलणो त पए थो न जान सां। माण्हू चवंदा दुकानदार महांगी हथराद विकिणनि था, वठी अचनि था। असां न कंदा आहियूं। असां कॾहिं हली बि ॾिसनि उते मां ॾिसनि त टमाटो घणे थो किलो मिले, कीअं थो मिले, पेटी जो वज़न करे ॾिसनि त केतिरे में खपे थी। अॼु 4000 खां 100 घटि कतो आहे, सुभाणे 5000 ताणी पको आहे। कोई बि हले वार्तियुनि वटि ॾिस त कीअं थो खपे। मंडी में हिते हलायूं था 240-200 रुपया त बि मिसाल माण्हुनि खे महांगो लॻे थो। वाकई महांगो आहे पर असां वटि हाणे इहे टमाटा आहिनि जेके बि आहिनि इलाही केतिरा ई ख़राबु, अधु ते अधु ख़राबु पिया निकिरनि पिया। जीअं भिंडी आहे या तूरी आहे या करेलो आहे या खीरो आहे, खीरे जी हालत कहिड़ी आहे, 100 रुपया किलो उतो मिलियो आहे। हाणे उन जे करे असां पाण हिते परेशान लॻा पिया आहियूं त ग़रीब आवाम छा खाए। असांखे वाकई हिकिड़ी त रोज़ी खपे नी, पर असांखे बि यकीन कयो 5-8 ॾींहं दुकान खोलियूं था, 5-8 ॾींहं दुकान बंदि था कयूं। असांखे पाण खे ख़ुदि सम्झ में नथो अचे त असां कीअं हलायूं, कहिड़े तरीक़े सां हलायूं। असां पाण परेशान लॻा पिया आहियूं। अलाह ख़ैरु कंदो, बाक़ी रेट जेके आहिनि तमामु वधीक महांगा आहिनि। असांखे पाण ई मुनासिबु नथो लॻे, पर असां ग़रीब माण्हू रोज़ी करण लाइ वेठा आहियूं। पोइ असां 10-20 रुपया रोज़ी रखी करे ॾियूं था। बाक़ी त वाकई मंडी जेके आहिनि पठाण उते हलाइनि था पिया रेट पंहिंजा। उते जेके बि माना अधु ते अधु रखी ॾियनि था। तोड़ी असां उन्हनि खां अधु ते अधु खणूं था। मिसाल 20 किलो खयूं, 30 किलो खयूं त बि उन ते अधु ते अधु रखनि था। असांजे अधु किलो हलायूं था, असां वधि में 10-20 रुपया ई रखूं था। वॾी भाॼी पटालू महांगा, जेका सो गोगड़ू महांगा, तूरी महांगी ऐं वाङण महांगा। असां जेका सो ग़रीब खाई कोन था सघनि ऐं असां खाई था सघूं। ऐं जेका सो इहा महिरबानी करे जेका सो रेट घटि करायो। महांगाई ॾींहों ॾींहुं वधंदी पई वञे। सूरत हाल इहा आहे त हाणे भाॼियूं बि जेको एतिरियूं महांगियूं थियूं आहिनि। आम माण्हू ग़रीब माण्हू जेको आहे जेको पोरियो तबिके सां तालुक़ु रखे थो उहो भाॼियूं बि ख़रीद नथो करे सघे। भिंडी जेका आहे 200 खां 250 रुपया किलो थी वई आहे। टमाटर 300 खां 400 रुपया किलो आहे। अहिड़ी तरह जेका गजर आहे उहा बि जेको आहे 150 खां 200 रुपया किलो आहे।
मुख़्तलिफ़ जेके भाॼियूं आहिनि जंहिंमें टमाटर आहिनि, मटर आहिनि, पटाटा आहिनि, बसर आहिनि, मूली आहे, अहिड़ी तरह जेको आहे वाङण आहिनि। हर हिकु सब्ज़ी जेको आहे पंहिंजो पंहिंजो रेट मुक़ररु थियल आहे। दुकानदारनि जो चवणु आहे त कराची सब्ज़ी मंडी मां असांखे महांगे अघनि ते जेको आहे सब्ज़ी मिले थी, जंहिं करे असां जेको आहे मजबूर आहियूं। वापारी जेके आहिनि उहो जेको माल आणनि था उहे अधु जेको आहे माल ट्रकूं जेके आहिनि उहे मार्केट में आणनि थियूं, जेको अधु जेको आहे पंहिंजे गोदामनि में रखे छॾनि था। ज़ख़ीरा अंदोज़ी सबबु जेको आहे भाॼियूं ॾींहों ॾींहुं महांगियूं थी वियूं आहिनि। ग़रीब माण्हू जेको आहे इंतिहाई जेको आहे जेको सॼो ॾींहुं 500 खां 1000 रुपया कमाए थो, उहो हिकिड़े वेले जी जेको आहे भाॼी बि नथो ख़रीद करे सघे। सूरत इहा आहे त जेके गुरबत खां बि हेठि लकीर वारा जेके माण्हू आहिनि, जेके ख़ासि करे जेके उहे माण्हू जेके रोज़ कमाइनि, रोज़ खाइनि, तमामु घणा परेशान। ज़रूरत जी ॻाल्हि जी आहे त सिंध हुकूमत घुरिजे त मार्केट कमेटी कराची में जेको आहे अघनि खे मुक़ररु कयो वञे ऐं जेके ज़ख़ीरा अंदोज़ी कंदड़ आहिनि वापारी, उन्हनि ख़िलाफ़ु कार्रवाई करे भाॼियुनि जा अघ जेको आहिनि सस्ता कया वञनि, जीअं आम माण्हू ग़रीब माण्हू जेको पोरे था उहो भाॼियूं ख़रीद करे पंहिंजे घर जी चुल्हि ॿारे सघे, पंहिंजे बच्चनि जो पेट पाले सघे। कैमरामैन अली रज़ा सां गॾु हसन ट्रगर, टाइम न्यूज़, मलीर, कराची।